तंगवाणी पुलिस थाणे जी हद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ खोसा बिरादरी तरफ़ां मांझी स्टॉप ते इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे तंगवाणी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ख़ुदाबख़्श डाहाणी। जी ख़ुदाबख़्श, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां खे तफ़सीलन का आगाह कंदो हलां। तंगवाणी पुलिस थाणे जे हद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ खोसा बिरादरी तरफ़ां मांझी स्टाफ ते इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे में सवें खोसा बिरादरी जे माण्हुनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते धरणे में मीरसन खोसो ऐं अब्दुल मजीद खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 10 ॾींहं अॻु अलाह ॾिठो लाशारीअ जे घर मथां हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ट्रैक्टर काहे विया हुआ ऐं कुझु ॾींहं पहिरियां ख़ैरबख़्श जे घर चोरनि ख़ैरबख़्श खे ज़ख़्मी करे घर खां क़ीमती सामान चोरी करे विया ऐं ॿियो त अज़ीज़ुल्लाह खोसो खां हथियारबंदनि मोटरसाइकिल फुर करे विया हुआ, पर पुलिस अमन अमान जी सूरत हाल बहाल कराइण में नाकाम थी वियो आहे। वधीक अॻुवाणनि जो चवणु हो त असांजो मुतालबो आहे त सामान रिकवर कराया वञनि। उन मौक़े ते DSP तंगवाणी अनवर गोपांग पहुची खोसा बिरादरी सां ॻाल्हियूं करे 2 ॾींहंनि जो मोहलत वठी रोड खोलरायो। जी महिरबानी ख़ुदाबख़्श तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।